अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, अल्लाह के शिकार करण खां अव्हांखे ज़रूर परखंदो, ख़ासि तर उन शिकार लाइ जेको बिल्कुल तव्हांजे हथनि जे वेझो ऐं नेज़नि जी मार में हूंदो। इहो ॼाणण यानी ज़ाहिर करण लाइ त तव्हां मां केर थो खाइस पर पुट ढिॾे, यानी अकेले में जॾहिं जंगल में अव्हांखे केर बि न ॾिसण वारो हुजे, उते जेकॾहिं अव्हां अल्लाह जे डप खां पाण खे रोकियो त पोइ तव्हां उन जो हुकुम मञियो, पर जंहिं उन तनबीह खां पोइ अल्लाह जे मुक़रर कयल हदुनि खे ओरांघियो तंहिं लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ए ईमान वारो, अवी इहराम जी हालत में शिकार न करियो। जेको तव्हां मां ॼाणी वाणी शिकार कंदो त तव्हां ते उन मारियल जानवर जे बदिले अहिड़ो जानवर जेको तव्हां मां कंहिं बि ॿ मोतबर शख्स मुक़रर कनि, यानी फिदीए या एवज़ तौर कुर्बान करणो आहे, ऐं इहा कुर्बानी नज़र तौर काबे पहुचाइणी आहे, यानी इहा कुर्बानी हरम जे हदुनि अंदर करणी आहे, या वरी उन जो कफ़ारो मिस्कीननि खे खाधो खाराइणु आहे, या उन जे बराबर रोज़ा रखणा आहिनि। केतिरनि मिस्कीननि खे खाधो खाराए या केतिरा रोज़ा रखे, इहो ॿिनि अमीननि जे फ़ैसिले ते आहे, ऐं इहो इन लाइ आहे त हू पंहिंजी कई जो मज़ो चखे। जेकी कुझु अॻ में थी गुज़रियो सो अल्लाह माफ़ कयो, पर जेकॾहिं कंहिं उन खे दोहरायो त अल्लाह उन खां इंतकाम यानी बदिलो वठंदो। ऐं यादि रखो त अल्लाह सभु कंहिं ते ज़बरदस्त गालिब ऐं इंतकाम वठंदड़ आहे। दरिया या समुंड जो शिकार अव्हां लाइ एहराम जी हालत में बि हलाल कयो वियो आहे, ऐं उन जो खाइण तव्हां लाइ ऐं मुसाफ़िरनि लाइ नफ़े बख़्श आहे, पर ख़ुश्की जो शिकार जेसीं ताईं एहराम जी हालत में हो तेसीं ताईं हराम कयो वियो आहे, ऐं अल्लाह जी नाफ़रमानी खां ढिॾियो जंहिं ॾांहुं तव्हां सभु हाज़िर यानी पेश या गॾु कया वेंदव। अल्लाह तेज़ीम यानी इज़त वारे घर काबे खे इंसाननि लाइ गॾु थियण जो मर्कज़ बणायो आहे, ऐं तेज़ीम वारे महीने यानी ज़ुल हज ऐं काबे ॾांहुं मोकिलियल कुर्बानी जे जानवरनि ऐं कलायत खे यानी कुर्बानी जा मख़सूस जानवर जिन खे ॻिचीअ में गाना या पट्टा ॿधल हुजनि, माण्हुनि जे एहतराम करण जो ज़रियो ऐं सबब बणायो। इहो हिन लाइ त जीअं अव्हां ॼाणो त जेकी आसमाननि में ऐं ज़मीन में आहे सो सभु अल्लाह ॼाणींदड़ आहे, ऐं यकीनन अल्लाह हर शइ खे हर हंधि ऐं हर वक़्तु चङी तरह ॼाणींदड़ आहे। इंसानो ऐं जिनो हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झी छॾियो त बेशक अल्लाह सज़ा ॾियण में बि ॾाढो सख़्तु आहे, ऐं बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान पिण आहे। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सिर्फ़ पैगाम पहुचाइण आहे, ऐं अल्लाह ॼाणे थो जेकी तव्हां ज़ाहिर करियो था ऐं जेके लिकायो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि खे चओ त पलीत ऐं पाक बराबर थी नथा सघनि, जेतोणीक नापाक या ख़बीस जी घणाई ऐं कसरत। ए ॿुधंदड़, तोखे हैरानी में छो न विझे या तोखे वणंदड़ ऐं ख़ुशनुमा छो न लॻे। ए अक़लमंदो, अल्लाह जे हुक्मनि जी नाफ़रमानी खां ढिॾियो, तमन्ना अव्हां कामयाब थियो।